ये जेकी वाईफाई असां लगाई आ हिन जो अघु थोड़ो घटि कर न। मां कुछ न कयो, मां खाली वाईफाई पैसा वठण वियो हुयुमि। कटाए छॾे त वाईफाई न खपे असांखे। कटे वाईफाई न खपे असांखे तुंहिंजी वाईफाई। वाईफाई कटारे छॾियऊंसि। फोन तो कयांसि न, हीअं कीअं कटी अथई असांजी वाईफाई। हलो अमित, अमित असांजी वाईफाई छो कटी थी? मरिया से सफ़ा मरिया से। तू अनीता थी ॻाल्हाए? अमित के फोन ॾेसि, वाईफाई बंदि आहे असांजी। तव्हांजो नेल आर्ट जो कमु आहे? नवनि ते ड्राइंग ठाहींदव तव्हां? छो तव्हांजे हितां ड्राइंग बुक न मिलंदो आहे? ऑफिस जो नंबर माण्हू वटि आहे बि त बि मूंखे फोन न कंदा आहिनि, इन करे मां नंबर ई ग़लति ॾींदो आहियां। Stupid? What is stupid? Madam, speak in respectfully. हल फोन कट छा थियो आहे माण्हुनि खे? फोन छो नथा लॻनि इन्हनि खे? अरे छॾियोसि पप्पा, मां ॻाल्हायांसि थो, चालू थो करायांसि वाईफाई। हा हा, सॼी फैमिलीअ खे मज़ो अची वञे बसि। हा मिलूं था। पप्पा ॿुधो न, असां सभु विला था हलूं। पंहिंजी साइकिल खणी आहिनि, गाॾीअ में पेट्रोल न आहे मुंहिंजी। गाॾी छा जी, कार में हलणो आहे, लोनावला था हलूं। अरे वांदकाई जी फैक्ट्री थी आहे तुंहिंजी, सभु ॻाल्हियूं वांदियूं। घुमण था हलूं? मम्मी लोनावला था हलूं, विला में। अरे वाह, मां न हलंदोमांव, दुकान न छॾे सघंदो आहियां मां। हेॾा तव्हांजा नाटक न ॿुधंदासीं, हलूं था असां। मम्मी आकाश, अमित, मनीष बि था हलनि, उन्हनि जो दोस्त आहे न प्रेम, उनजो विला आहे, असांखे सस्ते में थो करे ॾे। कहिड़ो नालो छा आहे विला जो? लोनावला में कैप्चर स्पेस विला। सूरत तुंहिंजी न पल भी मां भुला थो, जादू तो अहिड़ो दिल ते कयो आहे, हिक भी घड़ी तो बिन जी न सघां थो, दिल में आ सुकून जे साण तूं आ तो। नेटवर्क में अचु शिड़ी, नेटवर्क में अचु। डिजाइन ॾिसण नथी अचे, कीअं ॿुधायां? हेॾा छॾियोसि न, हिते बि तव्हां दुकान छो था कयो? अरे 250 जी शइ 150 में था विकिणनि, तॾहिं चवंदो आहे दुकान तां छुटी न कयां। ॿुध, मां छा थो चवां न, स्विमिंग पूल जो सीन खणूं था, माण्हू सिकंदा आहिनि स्विमिंग पूल लाइ। न यार, मूंखे थधि पवंदी आहे, स्विमिंग पूल न, ॿियो कहिड़ो सीन खण। अरे पागल, स्विमिंग पूल जो शॉट विझंदासीं न, व्यूज वेंदा सिधो मथे। हा बेबी, मां कैप्चर स्पेस विला में आहियां, लोनावाला में। ॿिए हफ़्ते तोखे बि वठी ईंदुमि। कंहिंसां पियो ॻाल्हाए बटे? न आंटी, कम वारी माई सां पियो ॻाल्हायां, सुभाणे लाइ पुछांसि तूं मम्मी हली चई। ॿियो मम्मी मज़े में? हा आंटी, मस्तु। वठी अचिबो आहे न, चयोमांसि मम्मीअ खे बि हलो विला में। नेक्स्ट टाइम मन मस त मौक़ा मिलनि था, कम त प्यार रोज़ था थियनि। छा त वाईफाई थी हले हिते, घर खां जाम सुठी। हा शैलू ॿुधाए न। हा रोटी खाधी, हाणे सुम्हंदमि, हा पोइ वरी खाईंदमि, पोइ वरी सुम्हंदमि। हा भाभी ॿुधायो न मां थोरो ॿाहिरि आहियां ख़रीदीअ लाइ। पापा अचो न पूल में। अरे अचो यार। न स्विमिंग पूल न, स्विमिंग पूल जे पासे में मार्केट आहे, ओॾे। न तूं अची त हलूं आहे न स्विमिंग ते। मां अकेली वरी मन मुंहिंजे पुट जा दोस्त बि आयल अथसि न। हा न विला त मन शानदार विला आहे, कैप्चर स्पेस नालो थी। हा लोनावला में घोट खे चएसि वठी ईंदे तोखे बि। छा वाईफाई थी हले, छा वाईफाई थी हले, घर खां जाम सुठी। नीला यार, ॾिस तुंहिंजा पप्पा घड़ी घड़ी वाईफाई था कनि यार। पोइ नेटवर्क स्ट्रांग करना चढ़िया पंहिंजी वाईफाई जो। छा घणी आयो? कुछ न अंकल, वो पानी है।
ॾेखार त सही विला में विला विला ओ विला 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 विला। मनीषा अंकल आंटी सत्ती करे हुआ। आंटी सत्ती करे हुआ। सेठ हाणे अगर असां उल्हासनगर हली पेमेंट वठी वापस अचूं हले? सेठ 500,000 पेट्रोल सी छो था वञायो? न 500,000 भली वञनि न, छा आहे 5-8 जो वापारी बीठो हाणे पेमेंट ॾींदो उहो त हले। ॿुधो हाणे यार कोई कंहिं कम ई न आहे, यार कोई सम्झे ई नथो। भैया ये एसी का कूलिंग तो ज़बरदस्त है, लेके जाऊँ क्या मैं उल्लासनगर? हमारी इधर तो कूलिंग ही नहीं होती है एसी। प्रेमिका को तीर्थ मानो, प्यार को भी स्वर्ग जानो। भैया ये बाथटब भी बनाया है, शावर भी बनाया है, बड़ी स्विमिंग पूल, विला में आके काली स्नान करें क्या? प्यार के संगीत में मोहिनी सुरागनी। हलो जय झूलेलाल, छा हाल आहे सभिनी जो? तव्हां बि फैमिली ट्रिप था प्लान कयो, हो बि पासे में, त अचो लोनावला में कैप्चर स्पेस विला। दिल में आ सुकून जे साण 3 BHK लग्जरी विला अथव, जिते स्विमिंग पूल, लग्जरी रूम्स, AC, TV, वाईफाई, बाथटब जहिड़ियूं सभी एमिनिटीज़ अथव। त बुकिंग लाइ जल्दी कांटेक्ट कयो। मुंहिंजा यार यार सुहिणा दिलदार दार सुहिणा ओ सुहिणा मुंहिंजा यार यार सुहिणा दिलदार दार सुहिणा।